बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 13 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे मिसाली शागिर्द। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ एहतराम माना इज़्ज़त या मान। लफ़्ज़ इंफॉर्मेशन माना ख़बर या सुध या इतलाव या ॼाण। लफ़्ज़ पतोड़े माना मेहनत करे। लफ़्ज़ पखेड़ण माना फहिलाइण या वधाइण। लफ़्ज़ सुजाॻी माना बेदारी। लफ़्ज़ सुधार माना ॼाण या सम्झ या सुध ॿुध। लफ़्ज़ हम आवाज़ माना साॻे आवाज़ वारो। लफ़्ज़ आहे क़तार माना सिफ़ या तरतीब। लफ़्ज़ हीअं सां हंडाइण माना दिल में विहारण। पोइ लफ़्ज़ आहे सरगर्मी माना कम। लफ़्ज़ जाखोड़ माना जिदोजहद। लफ़्ज़ महारत माना क़ाबिलियत। लफ़्ज़ खोजना माना ॻोल्हा या ईजाद। लफ़्ज़ दारोमदार माना इन्हिसार। पोइ लफ़्ज़ आहे गुण माना सिफ़त। लफ़्ज़ तख़लीक़ी माना ठाहिण। लफ़्ज़ तनक़ीदी माना नुक्ता चीनी। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, उस्ताद शागिर्दनि खे कहिड़ी नई सरगर्मी ॿुधाई? जवाब, उस्ताद शागिर्दनि खे पंहिंजी मुस्तक़बिल में छा बणिजण बाबति नई सरगर्मी ॿुधाई। नंबर ॿियो सवाल, क़ासिम छा बणिजण पए चाहियो? जवाब, क़ासिम डॉक्टर बणिजण पए चाहियो। नंबर टियों सवाल, साजिद उस्ताद बणिजण लाइ पंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश ज़ाहिर कई? जवाब, साजिद उस्ताद बणिजण लाइ हीअ ख़्वाहिश ज़ाहिर कई त मां उस्ताद थी इल्म जी रोशनी पखेड़े क़ौम में सुजाॻी आणींदुसि। नंबर चोथों सवाल, वकील थियण लाइ कहिड़े शागिर्द ख़्वाहिश ॿुधाई? जवाब, वकील थियण लाइ नाहीद ख़्वाहिश ॿुधाई। नंबर पंजों सवाल, ज़िंदगीअ जो आला मक़सदु कहिड़ो हुजणु घुरिजे? जवाब, ज़िंदगीअ जो आला मक़सदु इंसानी ख़िदमत आहे। नंबर छहों सवाल, मिसाली शागिर्द में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु घुरिजनि? जवाब, मिसाली शागिर्द में हेठियूं ख़ूबियूं हुजणु घुरिजनि। स्कूल में बाक़ाइदा हाज़िर रहिजे। उस्ताद जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधी उन्हनि ते अमल कजे। जेका ॻाल्हि सम्झ में न अचे त खांसि पुछणु खपे ऐं तख़लीक़ी ऐं तनक़ीदी ज़हन रखिजे। हम क्लासियुनि सां सुठो हलिजे। साफ़ सुथिरो रही स्कूल जी निसाबी तोड़े हम निसाबी सरगर्मियुनि में हिसो वठे। पाण मञाइणु खपे। उस्तादनि, वालिदैन ऐं वॾनि जो अदब करण सां गॾु नंढनि सां प्यारु करणु खपे। पाड़ेसिरियुनि
जो ख़याल ऐं मिस्किननि जी मदद करणु खपे। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि एहतराम, क़तार, हम आवाज़, पखेड़ण, सुजाॻी, इंफॉर्मेशन। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे एहतराम, माना इज़त या मान। जुमिलो लिखंदासीं असांखे वॾनि जो एहतराम करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे क़तार, माना लाइन। जुमिलो लिखंदासीं ॿार असेंबली में क़तार में बीहंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे हम आवाज़, माना हिकु आवाज़ में। जुमिलो लिखंदासीं सभिनी ॿारनि हम आवाज़ थी वालेकुम अस्सलाम चयो। पोइ लफ़्ज़ आहे पखेड़ण, माना फहिलाइण। जुमिलो लिखंदासीं असांखे इल्मु पखेड़णु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे सुजाॻी, माना बेदारी। जुमिलो लिखंदासीं ॿारनि जे अंदरि सुजाॻी पैदा थी रही आहे। पोइ लफ़्ज़ आहे इंफॉर्मेशन, माना इत्तलाह। जुमिलो लिखंदासीं अॼोको दौरु इंफॉर्मेशन जो दौरु आहे। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि चङो, खुशहाल, जदीद, ग़रीब, चुस्त, ऊंदाहे। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ चङो, ज़िद बुरो। लफ़्ज़ जदीद, ज़िद क़दीम। लफ़्ज़ चुस्त, ज़िद सुस्त। लफ़्ज़ खुशहाल, ज़िद बदहाल। लफ़्ज़ ग़रीब, ज़िद अमीर। लफ़्ज़ ऊंदाहे, ज़िद रोशनी। दाल हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल, तरक़ीअ बाबति वधीक खोज न करे मुल्क ऐं क़ौम जो नालो खाल करणु चाहियां थी। खाल में लिखंदासीं रोशन। नंबर ॿियो खाल, आऊं ज़रई तइलीम हासिलु करे खाल जो माहिर थियणु चाहियां थो। खाल में लिखंदासीं ज़राइत। नंबर टियों खाल, असांजे मुल्क जे माण्हुनि जी खाल ज़राइत ते दारोमदार रखे थी। खाल में लिखंदासीं अक्सरियत। नंबर चोथों खाल, ज़िंदगीअ जो सभ खां आला मक़सदु खाल ख़िदमत आहे। खाल में लिखंदासीं इंसानी। हे पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखी खेसि मिसाली शागिर्द जी खूबियुनि बाबति अहवाल ॾियो। जी दोस्तों, हाणे पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखंदासीं। भिटशाह 9/2/2026। हितां ख़त लिखिजे पियो। बख़िदमत जनाब प्यारा दोस्त, दोस्त अली शहाणी, सदा ख़ुशि हुजो शाल। अस्सलामु अलैकुम। जी लिखिजे थो त हिते सभु ख़ैरु आहे। रब पाक जी फज़ल व करम सां तव्हां ॾांहुं बि ख़ैरु हूंदो, आमीन। अहवाल हिन रीति आहे त अॼु मुंहिंजी दिलि चाहियो त मां तव्हांखे ख़त लिखी हिकु मिसाली शागिर्द जी खूबियुनि बाबति ॿुधायां। प्यारा दोस्त, तइलीम सां वास्तो त असां सभिनी जो आहे, पर मिसाली शागिर्द थियण लाइ असांखे कुझु खूबियुनि खे अख़्तियार करणो पवंदो, जंहिं करे असां मिसाली शागिर्द जी हैसियत में पंहिंजे क़ौम जी
ख़िदमत करे सघंदासीं। मिसाली शागिर्द जूं हेठियूं खूबियूं आहिनि। स्कूल में बाक़ाइदा हाज़िर थियणु घुरिजे। उस्तादनि जूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधणु घुरिजनि ऐं उन ते अमल करणु घुरिजे। हमेशह सफ़ाई सुथराईअ सां रहणु खपे। हम क्लासनि सां सुठो हलणु खपे। स्कूल जी ॿियनि सरगर्मियुनि में बि हिसो वठणु घुरिजे। सभिनी जो अदब ऐं एहतराम करणु घुरिजे, ख़ासि तौर ते उस्तादनि ऐं वालिदैन जो। नंढनि ॿारनि सां प्यार ऐं पाड़े वारनि जो ख़्यालु करणु घुरिजे ऐं मिसकीननि जी मदद करणु घुरिजे। उमीद त मथियूं खूबियूं तव्हां बि अख़्तियार कंदा ऐं मां बि इंशाअल्लाह ताला उहे खूबियूं अख़्तियार करे मुल्क ऐं क़ौम जो हिकु ज़िम्मेदार शहरी ऐं ज़िम्मेदार ऐं क़ाबिल आफ़ीसर बणिजंदुसि। सलाम ॿियनि सभिनी मिटनि माइटनि खे ॾींदा। फ़क़ति वसलाम, तव्हांजो दोस्त अब्दुल गफ़ार शहाणी भिटशा।